Amaji Samatun Tain, Radio Voice of Central London. चौथों वेबिनार आहे सीरीज़ में जंहिंमें वर्ल्ड सिंधी कांग्रेस ऐं इंटरनेशनल सिंधी वुमेन जॉइंटली मख़सूस टॉपिक ते इहा वेबिनार कराईंदियूं आहिनि। अहिड़ा टॉपिक जंहिंमें जनरली माण्हू घटि था ॻाल्हाइनि या स्पेशली जेके असांजियूं पंहिंजियूं क़ौम परस्तूरियूं आहिनि उन्हनि जो ध्यानु घटि आहे या सिर्फ़ घटि उन ते कैंपेन थी हले। पर ॿियो सभ खां वधीक मेन पर्पस हिन वेबिनार जो आहे त असां इन्हनि सिर्फ़ ग्रेव इश्यूज़ खे असां इंटरनेशनल प्लेटफॉर्म ते आणण जी कोशिशि था कयूं। ऐं इन जे करे असां वेबिनार में असां कॾहिं अधु अंग्रेज़ी में त कॾहिं कॾहिं सिंधीअ में कॾहिं उर्दू में मिक्स कंदा आहियूं त जीअं असांजो जेको मैसेज आहे असांजा जेका इश्यूज़ आहिनि उहे जेतिरा बि थी सघनि वधीक इंटरनेशनल प्लेटफॉर्म ते खया वञनि। इन जे करे कॾहिं कॾहिं जो मां इंट्रोडक्शन हिन वेबिनार जो मां थोरो अंग्रेज़ी में कंदमि त जीअं हिन सॼे इशू खे असां चङी तरह ब्रॉडकास्ट करे सघूं। पर स्पीकर्स ऐं जेकी कन्वर्सेशन आहे उहा जंहिं बि ॿोली में कंफर्टेबल हर कोई सम्झे उहो करे सघे थो। So good afternoon, good evening, and welcome everybody. On behalf of the World Sindhi Congress and International Sindhi Women, मां तव्हां सभिनि खे वेलकम थी कयां। तमामु ॾुखियो टॉपिक आहे अॼु जो missing children of Sindh, violence and disappearances of children in Sindh. Across the Sindh, there are growing concerns about children who have disappeared under troubling circumstances. Families, human rights defenders, journalists, and civil society organizations continue to raise this serious question about child so-called or allegedly trafficking, exploitation, and allegation of criminal networks that may target vulnerable children in Sindh. And these concerns deserve thorough, transparent investigations, accountability, and where wrongdoing is found, and a strong measure to protect every children. Today's webinar is not about making assumptions or assigning blame without evidence. It is about giving a voice to affected families, understanding the challenges from different perspectives, examining the legal and human rights dimensions, and perhaps discuss practical steps that governments, institutions, civil society can take to better protect our children. I think one of the key message here is that how families are going through and how families do not have access to the government structures or legal structures to actually find their children or where about those children are. We are honored. We have a distinguished panel here, speakers. But I also want to say that today's webinar is a kind of a solidarity of the ongoing protests and demonstrations going on in Sakhar, led by various civil society activists, especially Samat. Today we have Advocate Syed Jafar Ali Shah and Supreme Court, and then Surni Paras, I'm sure she will join, and many others who are last 15 to 20 days been working really hard and in the extreme heat of sin for these children. So without delay, the way we have organized this webinar, I have invited distinguished speakers, but first of all, I will invite Sain Basir Naveed, because Basir Naveed, he's our very well-known international human rights activist, and he used to run one of the biggest NGO on human rights data collection in Sindh and in Greater Pakistan. But I would like to hear from him what is the situation overall internationally. He sees the missing children issues and what this little bit statistics is, but also what are the international laws we have that protect. And then after Basir Naveed, I will request Surni and Jafar Saab to expand this, and then we look at the Fahmida's point of view on as a journalist angle. So without further delay,
I will request Basin Naveed, but before I hand over, I want to introduce my co-host, co-moderator, Adi Hafiza Badayo from World City Congress. She will also help me into general running this session. The way we are organizing today's webinar is that we will have some initial statement from our distinguished speakers, but we will have a conversation. We will have some set questions to we ask about from the experts and from the people who are on the ground are active right now. So without delay, I request Basir just to give an initial statement, but we have a set questions from Basir as well. So Ada Basir, thank you. शुक्रिया और मैं ज़्यादा उर्दू में बात करने में बेहतरी महसूस करूँगा तो हाँ थैंक यू। तो असल में हमारी रियासत का ये कोई कंसर्न ही नहीं है चिल्ड्रन राइट्स पे या चाइल्ड राइट्स पे, बिल्कुल ही नहीं है। और ये इसी तरीके से यानी जितने भी लॉज बना दें, जितना भी कुछ करें, लेकिन बच्चों का वो देखते नहीं है। और ज़्यादातर जो हम हाल देखते हैं वो ये है कि रेप भी होते हैं, सोडोमेसी के भी केसेस होते हैं और लोगों के अगवा होते हैं, मर्डर होते हैं। और जिस तरीके से सोसाइटी का ट्रीटमेंट है बच्चों के साथ कि जहाँ कहीं वो काम करते हैं वहाँ उनका बहुत ही जानवरों से भी बुरा सलूक होता है। जानवरों को तो फिर भी कुछ चारा दे देते हैं, पानी देते हैं, लेकिन बच्चों को नहीं देते। तो हमारे रियासत के जो स्टेट के जो ऑब्लिगेशंस हैं इसके ऊपर जो कन्वेंशन ऑन चाइल्ड राइट्स पे, तो उसमें जो है वो 4 प्रिंसिपल चीज़ें हैं जिसे फॉलो करना बहुत ज़रूरी होता है सीआरसी का, तो यूएनसीआरसी का जो है, तो उसको तो वो बिल्कुल फॉलो नहीं करते हैं। और उसमें ख़ास तौर से ये है कि आर्टिकल 2 में नॉन डिस्क्रिमिनेशन का जिक्र है और बेस्ट इंटरेस्ट ऑफ द चिल्ड्रन ये आर्टिकल 3 है, ये तो हमको कहीं नज़र नहीं आता। राइट टू लाइफ, राइट टू सर्वाइवल एंड डेवलपमेंट, उनकी डेवलपमेंट का ये भी आर्टिकल 6 है। और रेस्पेक्ट फॉर द व्यूज ऑफ चाइल्ड ये आर्टिकल 12, इसको भी कोई जो है वो इसका तो कोई जिक्र ही नहीं, यानी आम फैमिलीज में भी नहीं है इसका जिक्र कि उनके बच्चों के जो है राइट टू लाइफ हो या राइट टू चॉइस हो। ये इस तरीके से हमारे पास, जबकि पाकिस्तान ने इस यूएनसीआरसी को रेटिफाइड भी किया हुआ है। रेटिफाइड का मतलब ये है कि आप फिर इसको अपने कानून में चेंज करें और इसको एज इट इज़ कानून में अपने डालें, लेकिन ऐसा अभी तक नज़र नहीं आया, और अगर आया तो उसको इम्प्लीमेंट भी करें। और ना इसको जो है वो अलाउ करते हैं यूएन की टीम को कि वो आके विजिट करें उन जगहों की जो चाइल्ड लेबर वाली जगह है जहाँ इनके साथ सलूक होता है, वो सारी चीज़ें नहीं देखते हैं। इसके साथ मैंने कुछ वो भी किया है, क्योंकि सगीर साहब ने कहा ज़रा मुख्तसर रखना है, तो मैंने इसके साथ ये किया है कि सिंध में, यानी ये कि पाकिस्तान भर में जो बच्चों के साथ चाइल्ड अब्यूज़ के केसेस होते हैं, उसमें सिंध में जो है वो टोटल पाकिस्तान के 21% होते हैं। अब ये तो कोई भी कह सकता है, चैलेंज कर सकता है इनको, लेकिन ये हमारे सीआरसी ने जो है हमारे यहाँ जो ऑर्गेनाइजेशन है उसने, और फिर साहिल ने जो चाइल्ड राइट्स पे काम करती है, उसने जो डेटा जमा किया है उसके मुताबिक है। और ये कभी भी दुरुस्त नहीं हो सकता, इसलिए कि रिपोर्ट होते नहीं है बहुत सारी चीज़ें। तो इसमें हमने कुछ पिछले साल का भी उन्होंने जमा किया हुआ है, फिर उसको आज के हिसाब से भी बनाया हुआ है। तो ये साहिल की एक रिपोर्ट है, क्रूएल नंबर रिपोर्ट, उसके मुताबिक जो है 21% जितने भी चाइल्ड के साथ ये अब्यूजेस होते हैं उसका 21% जो है वो सिंध में होता है। और दूसरे जो है उसके हिसाब से उन्होंने बताया कि लास्ट ईयर जो है
3645 چائلڈ ابیوزز کیسز ان نیشن وائڈ، یعنی پورے ملک میں جو ہے، تو 1107 کیسز جو ہے چائلڈ ابڈکشن کے، جو اغوا ہوتے ہیں ان کے کیسز ہیں، اور 365 کیسز جو ہیں وہ بچوں کی مسنگ کے کہ ابھی تک نہیں ملا، جبکہ یہ بہت ہی یعنی چھوٹی فگر ہے بچوں کے ابڈکشن کی اور بچوں کے مسنگ کی، کیونکہ اس میں ٹریفکنگ کا بہت بڑا عنصر بھی ہے، اور بہت سارے لوگ اس میں رپورٹ بھی نہیں کرتے ہیں۔ پھر دوسرا جو ہے ریپ کیسز جو ہیں بچوں کے ساتھ، وہ 522 ہے، اور جو بچے قتل ہوئے ہیں وہ 58 ہے۔ اب یہ بچوں کی جو ایج ہے اس کے اندر، وہ 11 سے 15 سال کے درمیان کے، جن کے ساتھ جو ہے سب سے زیادہ بدسلوکی کی جاتی ہے، جس میں ریپ بھی ہے، سوڈومی بھی ہے، اور دوسری سلسلے بھی ہوتے ہیں۔ اب اگر جس کو جینڈر وائز تقسیم کریں تو لڑکیوں کی جو ہے، بچیوں کی وہ تعداد 53% ہے آف دا ٹوٹل نمبر، یعنی گرلز کی سب سے زیادہ ہے، اور بوائز کی 47% ہے۔ یہ ایک چھوٹا سا لاسٹ ایئر کا انہوں نے، اور اس کو آج سے بھی ملا کے پیش کیا۔ پھر ہمارے سامنے جو بچیوں کے اغوا، اور یہ ایک سب سے بڑا کیس تو ہمارے سامنے جس نے ایکسپوز کر دیا پوری سوسائٹی کو، اور خاص طور سے سندھ کو ایکسپوز کر دیا، سندھ کی گورنمنٹ کو بھی اور سندھ کی جو حاکمیت ہے اس کو بھی، کہ وہ پریا کماری کا کیس ہے۔ وہ ایک ہندو لڑکی ہے جس کے بارے میں اب بہت کچھ لوگ جانتے ہیں کہ وہ تو سبیل پہ کر رہی تھی کام، بچوں کو وہ وہاں پہ شربت پلا رہی تھی محرم کے جلوس میں، اور یہ 21 کا قصہ ہے، 19 اگست 21 کا۔ پریا کماری اس کے بعد سے آج تک بازیاب نہیں ہوئی، جبکہ اکثر طور پہ یہ حکومت کی طرف سے یا وڈیروں کی طرف سے بات آئی کہ صاحب وہ ہے ہمارے پاس ہے، زندہ ہے، لیکن اسے کوئی نہیں بنا سکا۔ پھر بہت ساری جی آئی ٹی بنی، ابھی پھر ایک اور جوائنٹ انویسٹیگیٹو ٹیم بنا دی گئی ہے، جو کہ ابھی کچھ اس کا رزلٹ نہیں نکل رہا، آخر میں یہی کہہ دیا جائے گا جی وہ نہیں ملی، اور پھر ازیوم کر دیا جائے گا کہ جی وہ جو ہے مر گئی ہے۔ اب یہ جو اس کی ڈس اپیئرنس ہے، اس سے تو یہ ہوتا ہے کہ ریاست کو یا گورنمنٹ کو بہت ارجنٹلی کام کرنے کی ضرورت ہے، کہ یہ جو کس طریقے سے بچے اغوا ہو جاتے ہیں، پھر کسی کے پاس نکلتے ہیں، پھر کہتے ہیں کہ جی چلے گئے۔ تو یہ بڑا ویسا مسئلہ ہے پریا کماری کا۔ اور ابھی روبینہ صاحبہ نے بتایا کہ ببر پھاٹک پہ لوگ بیٹھے ہوئے ہیں، اور وہ کہتے ہیں جب تک کہ یہ بازیاب نہیں ہوگی ہم نہیں چھوڑیں، کیونکہ ہم اپنی گھیراؤ نہیں ختم کریں، کیونکہ یہ پکا لوگوں کو پتا ہے کہ کسی وڈیرے کے پاس ہے، جو کہ شاید پیپلز پارٹی سے تعلق رکھتا ہے، بلکہ یقینی طور پہ تو اس نے جو ہے وہ کیا ہے۔ اور یہ ابھی جنوری 2026 میں کچھ یہ نیشنل کمیشن آن دا رائٹس آف چائلڈ نے took so much notice to the abduction and alleged sexual assault of minor girl in Karachi. اس کا ابھی تک کوئی کیس کا واضح نہیں نکلا۔ اچھا، اب یہ جو پیٹرن ہے یہاں پہ کنٹینیوڈ پیٹرن آف ابیوز ہے، تو اس میں ہے کہ تھرو آؤٹ 2026 میں میڈیا رپورٹ، یہ جو سال ابھی 6 مہینے ہیں، کنٹینیوڈ ٹو ڈاکومنٹ انسیڈنٹ، یعنی چائلڈ کڈنیپنگ ہو رہی ہے، سیکشول وائلنس ہے، ڈس اپیئرنسز ہے، فزیکل ابیوز ہے، سب سے زیادہ یہ، اینڈ مرڈرز انوالونگ چلڈرن اکراس سندھ، پرٹیکولرلی ان کراچی اینڈ انٹیریئر ڈسٹرکٹس۔ تو کراچی کے اندر بھی بہت، ابھی تو وہ ایک بندہ بھی پکڑا گیا ہے جس نے 100 لڑکوں کے ساتھ جو ہے وہ بڑا سیکشولی ابیوز کیا ہے، اور بالکل 5 سال تک کے کرتا رہا لیکن پکڑا نہیں گیا۔ اب اسے کہیں کسی کلو کے حساب سے پکڑا، ورنہ یہ سب سو رہے تھے۔ تو یہ اس لیے بھی نہیں لوگ بتاتے، گھبراتے ہیں اطلاع دینے سے کہ جی بچہ اغوا ہوا ہے یا اس کے ساتھ سیکشولی بہت برا کیا گیا ہے، اس لیے کہ ایک تو کیس بنتا ہے، بدنامی ہوتی ہے،
اور پھر ہمارا جوڈیشل سسٹم جو ہے وہ اتنا خراب ہے کہ بار بار آنے جانے سے جو ہے وہ بچے پیش ہوتے رہیں، ان کو وہاں پہ تھریٹ ملتی ہے، بچوں کے ماں باپ کو تھریٹ ملتی ہے، گالیاں ملتی ہیں، چھیڑا جاتا ہے ان کو کہ ہاں بھائی تیری بیٹی کے ساتھ، تیرے بیٹے کے ساتھ. اور جوڈیشل سسٹم میں یا جسٹس سسٹم میں کوئی کسی چیز کی امپروومنٹ کی توقع نہیں ہے، اس لیے کہ یہ جو اتنی بڑی موومنٹ لائرس کی چلی تھی اور ابھی بھی وہ اٹھے بیٹھے چلاتے رہتے ہیں لائرس کی موومنٹ، انہوں نے کبھی اس پہ کام نہیں کیا کہ کرمنل جسٹس سسٹم کو اوورال کریں، اس کے اندر ریفارمز لے کر آئے. بالکل نہیں، وہی پروسیکیوشن کا سسٹم ہے، وہی انویسٹیگیشن کا سسٹم ہے جس سے ان کو حاصل کچھ نہیں ہوتا، اور پروسیکیوشن ہے جو پورا کیس خراب کرتی ہے، اس میں بھی کوئی امپروومنٹ نہیں. تو بچوں کے ساتھ تو ان کا یہ رویہ یا بچوں کے پیرنٹس کے ساتھ وہ بہت زیادہ ہوتا ہے. اچھا جی، ایک اور ہے کہ نیشنلی 365 چلڈرن ور آفیشیلی رپورٹڈ مسنگ ان دی لیٹسٹ. یہ جو ساحل کی تجزیہ ہے اس میں ہے کہ 365 بچے یعنی جو ہے مسنگ ہے، اس میں آپ اندازہ کر لیں، اور 1107 بچے جو ہے اغوا ہوئے. یہ اغوا کی بھی تعداد کوئی وہ نہیں ہوتی ہے کہ جی فائنل ہو، یہ نہ سرکاری طور پہ تو بالکل نہیں دیا جاتا ہے. یہ اصل میں ساحل نے اور دوسرے لوگوں نے، کنونشن آف چائلڈ رائٹس نے، یہ جو ہے یہ اخبارات کے اندر جو کیسز آتے ہیں ان سے کیا ہے، اور یہ کلیم کرتے ہیں کہ ہم نے 180 اخبارات ڈیلی دیکھیں، ڈیلی کے جو ہوتے ہیں وہ دیکھ کر اس سے یہ اسٹیٹسٹکس نکالیے. اس کے بعد ظاہری بات ہے اتنی زیادہ تعداد ہوتی ہے، اور رپورٹنگ سسٹم جو ہے وہ ہمارا انتہائی ناکارہ اور خراب ہے، کیونکہ آپ پہلے پولیس کی خوشامد کریں، آپ کا کیس کرے، پھر وہ اس کی نظریں ان کی ماؤں پر ہوتی ہیں، پولیس والوں کی. بچوں کے لیے کہتے ہیں کہ جی ہاں ہاں ہو جائے گا، کہیں نکل گیا ہے بس آ جائے گا. لڑکے تو ایسے ہی ہوتے ہیں، لڑکیاں تو بہت زیادہ وہ ہو رہی ہیں، کہیں بھاگ گئی ہوں گی، یہ رویہ ہوتا ہے. اور یہی جو ایٹیٹیوڈ ہے ہمارے لا انفورسمنٹ ایجنسیز کا، وہ ایسے کیسز کو بڑھاتے رہتے ہیں اور نان سیریس کر دیتے ہیں پورے معاملے کو. اب یعنی اس کو بھی ہم چھوڑ، کنوکشن ریٹ پاکستان میں تو بالکل ہی نہیں ہے، اور یعنی سب سے یعنی رپورٹڈ کیسز کے مقابلے میں جو کیسز رپورٹ ہوتے ہیں 3000 4000، اس کے معاملے میں کنوکشن جو ہے بہت ہی لو ہوتا ہے. یعنی کچھ کہتے ہیں 3%، ویسے جنرلی 1% ہی ہوتا ہے کنوکشن، کیونکہ ماں باپ بھی تھک کے رہ جاتے ہیں، تاریخ پہ تاریخ پڑتی رہتی ہے، وہ کہیں جاتے نہیں. دا بصیر اساں وری تاں وٹ اچوں تا اساंکھے ٹھیک ہے، ٹھیک ہے، پر پلیز stay online because we have a set اوکے couple of questions اوکے from you as an اوکے. international perspective. Thank you. تھینک یو تھینک یو. Thank you so much. So I move forward, continuing that discussion. Jeko the Basir said that reporting and the trains for the reporting of those cases in Sindh and wider in the region. I would like request Fahmida Riaz if she's online. In particularly my sort of point of view or the questions I would like to set for Fahmida is that what patterns you have observed while reporting on missing children in Sindh, and does the media give this issue enough attention and attention in what it deserves, and how can responsible journalism help locate those missing children? जेको इशू आहे ॿारनि जे हवाले सां ॾाढो जेको आहे ॾुखाईंदड़ बि आहे, मुसलसल हिन हवाले सां सरकार खे 5 साल खां हिकिड़ी केस जेको हले पियो, उहे त असीं ॻाल्हि कयूं त कई केस आहिनि, पर मुसलसल हिकिड़े केस जी ॻाल्हि कयूं एरिया वारो जेको 5 सालनि खां मुसलसल हले, त हुन में हिते वेठल जेके आहिनि मैं उर्दू में बात करना चाहूँगी कि यहाँ पे जो अक्सर बैठे हुए लोग हैं उनको ये भी पता है कि मीडिया कब गई, आज से 5 साल पहले क्या हुआ था,
زمین پہ بیٹھی تھی، اور یہ ساری چیزیں تو ہمارے سامنے ہیں. اور پچھلے کوئی 22 دنوں سے ببر لو پہ اسی تسلسل میں ایک دھرنا بھی جاری ہے، اور جس میں نہ صرف پریا لیکن 24 بچے اور جن کے والدین بھی وہاں پہ بیٹھے ہیں. کل جو ہے وہ جمعے والے دن پرسوں جو ہے روڈ بلاک بھی ہوا، اور جو ہے کچھ ڈیمانڈس بھی ہوئی اسی تسلسل میں. کراچی سے پچھلے سال سے یہ تو 10 محرم سے شروع ہوا ہے ببر لو والا، لیکن پریا ایکشن کمیٹی پچھلے سال سے کراچی پریس کلب کے بعد ہر اتوار کو جو ہے وہ پروٹیسٹ ہوتا ہے. اسی پروٹیسٹ میں جو ہے مستقل جو کیسز آ رہے تھے، کراچی کی بات کر رہے ہیں، کراچی کے مختلف علاقوں سے، لانڈی ہو، فورنگی ہو، ملیر ہو، وہاں کے جو والدین تھے وہ آ کے ہر اتوار کو ان کے ساتھ یکجہتی بھی کرتے تھے اور پروٹیسٹ بھی ہو رہا تھا. آج بھی پریس کلب کے بعد جو ہے شام کے وقت پروٹیسٹ تھا، جس کو لیڈ جو ہے نجمہ مہیشوری کر رہی تھی کراچی میں. تو بینگ اے جرنلسٹ، اور ان جو 5 سالوں میں جو میں نے دیکھا ہے، جس طرح سے رپورٹ ہوتا ہے اور جس طرح سے چیزیں ہوتی ہیں، ہمارے یہاں پہ سول سوسائٹی بھی اس پہ بہت زیادہ کام کرتی ہے. لیکن ہم پھر آتے ہیں جرنلسٹ، پھر آتے ہیں ہم جو مکھیز ہوتے ہیں جو ہندو کمیونٹی کے، وہ بھی سب کے سامنے ہیں. جو بیانات آئے وہ بھی سب کے سامنے. ہوم منسٹر سے ملاقات ہوئی، ماں کی ملاقات ہوئی، سب کی ملاقات ہوئی، وہ ہمارے سامنے ہے. لیکن میں یہاں پہ بات کرنا چاہوں گی جرنلسٹک پرسپیکٹو کے حوالے سے اور پولیس کے حوالے سے جو یہ سارا کیس ہوا ہے. اب بات کرتے ہیں 9 سالہ پریا کی. لاپتہ ہونے کے بعد سب سے جو اہم ذمہ داری تھی وہ سندھ پولیس پر عائد تھی نا. تو وہ بچی کو تلاش کریں، اغوا کاروں کا سراغ لگائیں اور متاثر خاندانوں کو انصاف فراہم کریں. لیکن اس طرح کی کوئی چیز ہمیں نظر نہ آئی. تاہم تقریباً 5 سال گزرنے کے بعد بھی پولیس کی تفتیش بھی مسلسل جو ہے وہ جاری ہے. وہ عوامی بھی چل رہی ہے، عدالتی اور سیاسی بحث کا موضوع بھی بنی ہوئی ہے، جی آئی ٹیز بھی بنی ہوئی ہے. اگر ہم سکھر پولیس کی بات کریں تو اس مقدمے کی تفتیش جو ہے وہ معمول کے مقدمات سے کہیں زیادہ وسیع پیمانے پر جو ہے وہ کی گئی. اس میں بات کروں گی سندھ ہیومن رائٹس کمیشن کو جو جمع کرائی گئی رپورٹ میں پولیس نے بتایا کہ وہاں پہ 1000 سے زائد افراد کو جو ہے وہ حراست میں لیا گیا، پوچھ گچھ بھی کی گئی، اور آئی تھنک 22 جو افراد تھے ان کے ڈی این اے ٹیسٹ بھی ہوئے. اور اس کے علاوہ جو پولیس ان 5 سالوں میں جو باتیں ہمیں پتہ چلتی رہی ہیں اور جو ہم دیکھ رہے ہیں، تو اس میں وہ جو ہے انہوں نے کئی کھوجی جو ڈاگز ہوتے ہیں ان کے مدد سے بھی 300-400 گھروں کی تلاشی بھی لی. آس پاس جو بتا رہے تھے کہ درگاہوں ہیں، مندر ہیں، بھکاریوں کی بستیاں تھیں، ان تک انہوں نے چھان بین کی تھی. بلکہ ہم اگر بات کریں تو سندھ نہیں پنجاب تک گئے ہیں اور تحقیقات کو وسیع بنایا تھا. اسی پر جو ہے سکھر کے ایس ایس پی جو عابد بلوچ کے مطابق ان سے پہلے تعینات ہونے والے افسران نے بھی تمام ممکنہ پہلوؤں پر کام کیا تھا. اب نئی تفتیش میں انسانی ذرائع جو ہے وہ ہلو ہلو Yes, Pamida, that's okay. Sorry, was a disturbance. Mhm. اب ان Hello. معاملات جی ہاں. ان سارے اس میں جو ہے وہ پریا کماری کے بارے میں کوئی حتمی معلومات جو ہے نا وہ حاصل کرنا انتہائی مشکل ہو چکا ہے. حتیٰ کہ یہ بھی نہیں پتا کہ وہ زندہ ہے یا مردہ ہے، کہاں ہے اور کس حال میں ہے. اور پولیس نے یہ بھی موقف اختیار کیا تھا کہ متاثرہ خاندان کی جانب سے جب مکمل تعاون نہیں کیا گیا، یہ شروع کی بات ہو رہی ہے، اور جب پریا کے والد سے موبائل وغیرہ لے لیا تھا، ان کے پاس ورڈ وغیرہ دستیاب نہ تھا،
تو حالانکہ راجکمار جو ہیں وہ اس ساری اس کو جو ہے وہ دستبردار ہو رہے ہیں کہ ایسا کچھ نہیں تھا. دونوں موبائل فون ان کے پاس رہے اور تفتیش بھی ہوتی رہی. اور سوشل میڈیا پہ ہم اگر اس پر جو بہت سارے آپ نے بھی سنی ہوں گی بات، لوگوں کی باتیں، پھر وڈیروں کی باتیں بھی آئی اس میں. پھر جو ہے بہت ایسے واقعات بھی ہمارے سامنے آئے جہاں پر جو ہے والدین کو ہی ذمہ وار ٹھہرایا گیا. یہ بھی ہمارے پاس چیزیں آئی تھی تفتیش کے دوران جب پوچھ گچھ چل رہی تھی. اپنی یہ جو پوری تفتیش ہو رہی ہے اس وقت بھی مسلسل آپ دیکھیں پچھلے 5 سالوں میں تو نہیں لیکن میں پچھلے 2 سالوں کی بات کروں گی. سندھی میڈیا، انٹرنیشنل میڈیا اس پروٹیسٹ کو لے کے جو ہے اب آپ کو کچھ نہ کچھ چیزیں نظر آ رہی ہوں گی لوکل میڈیا کے تھرو بھی کہ وہ جو ان کی آواز تو بن رہے ہیں. لیکن یہ ہے کہ جب آئی جی سنگھ سے سوال کیا جاتا ہے، جب ہوم منسٹر سے سوال کیا جاتا ہے تو دونوں کے بیانات میں تضاد ہے. وہ کہتے ہیں کہ ملی نہیں، وہ کہتے ہیں کہ ملی ہے. تو اسی کو ہم جب دیکھ رہے ہوتے ہیں تو ظاہر ہے جب رپورٹنگ کے لیے ہم جاتے ہیں یا ہم کسی چیز کو رپورٹ کرتے ہیں تو ہمیں جو ہے ظاہر ہے پراپر انویسٹیگیٹ کرنے کے بعد ہمیں پوری تفصیل چاہیے ہوتی ہے جو کہ کبھی کبھی ملتی نہیں. اور اس وقت تک کئی اہم شواہد جو ہیں وہ ضائع ہو چکے ہیں. اور اگر ہم بات کریں تو سنگرام جو ہے ایک چھوٹا سا قصبہ ہے، اس لیے یہ تصور کرنا مشکل ہے کہ اتنی بڑی تعداد میں موجود لوگوں میں کسی نے بچی کو وہاں سے جاتے ہوئے نہیں دیکھا. 10 محرم تھا، سی سی ٹی وی فوٹیج نہ ہونے کے بعد اگر سی سی ٹی وی فوٹیج ہوتے تو ہم آج بھی دیکھتے ہیں کہیں بھی کوئی چیز ہوتی ہے تو کہیں نہ کہیں سے ایک سراغ ضرور مل جاتا ہے. لیکن اس بچی کے معاملے میں وہ سراغ بھی ہمیں نہیں ملا. اب پولیس کی کارکردگی پر اگر ہم بات کریں تو کئی سوالات اٹھے. سندھ ہائی کورٹ نے 2021 میں اس مقدمے کا از خود نوٹس بھی لیا جس کے نتیجے میں ڈی آئی جی کھٹر کی سربراہی میں ایک اعلیٰ سطح کی کمیٹی تشکیل بھی دی گئی تھی جس میں 3 ایس ایس پی بھی شامل تھے. لیکن اس جو کمیٹی کی رپورٹ جو ہے وہ آج تک منظر عام پر نہیں ہے. اور صوبائی وزیر بھی یہ تسلیم کرتے ہیں کہ ماضی میں تفتیش میں بعض کوتاہیاں ہوئی لیکن یہ ساری جو بھی جولائی تک 2026 تک میں بات کروں گی سندھ میں اقلیتی امور سے متعلق پارلیمانی کاکس کو بریفنگ دیتے ہوئے بتایا گیا تھا کہ پریا کماری کیس میں دوبارہ تحقیقات شروع کی گئی ہے اور بچی کو جلد اور محفوظ بازیابی کے لیے تمام وسائل فروز کار لائے جا رہے. وقتاً فوقتاً آپ دیکھ رہے ہوں گے کہ اس طرح کی چیزیں ہمارے سامنے آتی ہیں. Good. So, Famida, Sawarinda se tamat, but a specific question. I know Priya Kumari case is quite high profile case because, and it's got a lot of, but during this demonstration or the protest in Babarvello, that 24 additional cases have come through to you. Mana, Babi case ayan. Ma, yo pe sawal puchanta त असांजे मिसिंग चिल्ड्रन जे केसिस में असांजी रिपोर्टिंग घटि छो थी थिए त उन जे करे पेरेंट्स खे छा करणु खपे. आई थिंक उन ते थोरो ॿुधायो त कीअं असां हिन सॼे मसइले खे वधीक जेको आहे इम्पोर्टेंस ॾियूं ऐं पेरेंट्स खे इनकरेज कयूं त हिन शइ खे रिपोर्ट कनि. छो जो लॻे ईअं थो त हिन डिमॉन्स्ट्रेशन एक्चुअली प्रिया कुमारी एक्चुअली उन जे केस जे करे ॿिया बि ॿारनि जा केस वधीक साम्हूं आया आहिनि ऐं उन में तव्हांजो छा पर्सपेक्टिव आहे, कीअं असांखे उन्हनि ते रीच आउट करणु खपे, उन्हनि खे हेल्प करणु खपे. उन ते 1-2 मिंट ॻाल्हायो त पोइ वरी पोइ असां वधीक सवाल आहिनि. फहमीदा जी बिल्कुल. प्रिया कुमारी जेको हींअर बबलो ते धरणो आहे उन हवाले सां तव्हां ॾिठो हूंदो त 24 कल्ह हिकिड़ो ॿियो केस आयो आहे 25 केस. ठीकु आहे त 24 पहिरीं हुआ 25 ऐं उन्हनि जी उमिरि जेकी आहे 23 साल खां वठी 16 साल जे विच ताईं.
ऐं उन में मेजॉरिटी 17% जेकी आहे उहा छोकिरियुनि जी अच्छा जेकी गुम थियल ॿार आहिनि। त हाणे इहो थिए थो त जॾहिं ॾिसो थोरो मुतहरिक थिए थो मीडिया, ख़ासि करे हींअर सिंधी मीडिया बि उथियल आहे ऐं हुते तव्हां ॾिठो हूंदो त पल पल जी ख़बर अचे थी, लाइव अचनि था, पैकेजिस बि थियनि पिया। सही त थिए इहो थियो त हींअर लास्ट ॻाल्हि कंदीसांव त भाउ सर पुलिस ई चवंदासीं जिन ॻाल्हि ॿोल बि कई, जिन उन्हनि खे जेको आहे इहो बावर करायो त 3 ॾींहंनि खां पोइ तव्हांजा मसइला हल थी वेंदा हुआ। पर हुननि जेको आहे हुतां उथां न हिन प्रोटेस्ट ते वेठा आहिनि, पर उन्हनि रोड ब्लॉक तां जेको आहे वापसि मुड़ी आया। हाणे थिए ईअं थो त ही जेके माइट वेठल आहिनि जेके अॻी सूर दर्द ऐं हुनमें मायूं, तव्हां ॾिठो हूंदो हुननि जी हालत कहिड़ी आहे, ऐं असां मुसलसल हिन खे रिपोर्ट कयूं पिया हर एंगल खां, ऐं ॿारिड़ियूं हुजनि, माइरूं हुजनि, जेकी दांह खणी थियूं अचनि या सोशल एक्टिविस्ट हुननि सां गॾु वियनि थियूं, असांजे लाइ सभई क़ाबिल एतमाद जेको आहिनि। त थिए ईअं थो त हू जेके माइट थोरी घणी हिमत कनि था या समाज उन्हनि सां गॾिजे थो या हुनजी थोरी हिमत अफ़जाई थिए थी, हू अचनि था। तव्हां इहो बि त ॾिसो न त हू अची विहनि था उन प्रोटेस्ट वारी जॻह ते। पर मसइलो इहो थिए थो त इहे बि ख़बरूं आयूं आहिनि त जॾहिं हिन धरणे मां उथी वञनि था उहे माइट त पुलिस उन्हनि खे दाबा बि ॾिए थी ऐं हुननि खे हिरासां बि करे थी, ऐं इहो बि चयो वञे थो त तव्हां प्रोटेस्ट ते न विहंदो, तव्हां असांखे नज़र न ईंदो। राति जो जॾहिं उन्हनि जे घरनि में माण्हू पुलिस पहुचे ऐं उन्हनि खे हिरासा करे त ॿिए ॾींहुं ज़ाहिर हू ॾिनल हुआ। ऐं उनजो पाण खे हिकिड़ो नमूनो नज़र आयो हूंदो राजकुमार जेको मुसलसल धरणे ते वेठो हो, पर तव्हां ॾिठो त मुखी उन ते काबिज़ थी वियो। उन खां पोइ जेको आहे हुन पोइ ते पेर कया। पर सिविल सोसाइटी खे जस आहे जेकी हिन गर्मी वारे मौसम में बि हुते वेठी आहे। हू चवनि था ठीकु आहे राजकुमार भले पोइ ते थियो, पर ही असांजे सिंध जा बच्चा आहिनि, असांजा न्याणियूं आहिनि। Right. Thank you, Famida. Asan taan watindase. Please stay on the line. In a continuing the GSI ongoing protest or demonstration, I think that's right time to request the advocate Jafar Saab, and he has been fundamentally instrumental in terms of supporting this kind of movement and activism, especially last 20 days. So I request kandam ada Jafar ke the panjo view den wo kiyan ta disan hin sade kind of Priya Kumari je case ke par overall जेके भी नवा केस आया ने उनके कीअं उनके formally lock कराए जे इन्हनि cases खे ऐं उनमें असांजो next step छा हुजणु खपे। अदा जाफ़र। स्वाति बुनियादी जेको अलमियो असांजो आहे उहो असांजो जेको जुडिशियल क्रिमिनल सिस्टम जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे असांजो उहो मां सम्झां थो असांजो फेल्यूअर जे तरफ़ वञे पियो। पोइ उन में ॿारनि जो इशू हुजे, वॾनि जो इशू हुजे, याने प्रॉपरली असांजो इहो सिस्टम डिलीवर न पियो करे, जंहिंजे अंदरि पुलिस आहे, जुडिशरी आहे ऐं ॿियूं लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ इन सिस्टम सां कंसर्न्ड आहिनि। ऐं इन खां अलावा असां वटि हिते को क्राइम खे प्रिवेंटिव सिस्टम जे लाइ को फोर्स हिते असां वटि मौजूदु न आहे त कंहिं क्राइम खे थियण ई न ॾिजे, उनजे लाइ का प्रिवेंटिव का फोर्स ठाही वञे, उन हवाले सां का कानून साज़ी बि असां वटि मौजूदु न आहे हिन वक़्तु। यानी ऑर्डनरी जेका पुलिस आहे उनखे थोरा घणा अख़्तियारात आहिनि जेके, पर उहो बि तव्हां सम्झो था असां वटि पुलिस जेका आहे उहा पॉलिटिसाइज़्ड आहे। ही जेको मौजूदा ॿारनि जो इशू आहे, हाणे इन मां सिंध जे अवाम खे हिकिड़ो एक्सपेरिमेंट थियो आहे त उहो इहो आहे त जेसीं ताईं तव्हां न ईंदव, तव्हां रोडनि खे ब्लॉक न कंदव, पोइ भले केसिस तव्हांजा केतिरा ई पुराणा छो न हुजनि ऐं उहे केतिरा ई सीरियस छो न हुजनि, उन में पुलिस तहरुक न वठंदी। यानी कंहिं बि ग़रीब जो ॿारु अगरि
मिसिंग थी थो वञे। तव्हां ॾिसो असां वटि चीफ जस्टिस सजाद अली शाह जो कुझु टाइम अॻु में पुटु गुम थी वियो ऐं उन जे हवाले सां पंहिंजो असां वटि जेको एफर्ट्स वठी करे उनखे फौरी तौरु रिकवर करायो ऐं पूरे मुल्क जूं जेके असांजूं जा इदारा आहिनि उहे एक्टिवेट थिया ऐं उनखे रिकवर करायूं। यूसुफ रज़ा गीलानी साहब जो पुटु मिसिंग थियो, गुम थी वियो, उन में बि जेके आहिनि से फौरी तौरु असांजा सभु इदारा एक्टिव थिया ऐं उनखे रिकवर करायूं। सो इहो अलमियो आहे त असां वटि जेको आर्टिकल 25 आहे कॉन्स्टिट्यूशन जो, त हर शहरी असांजो कानून जे साम्हूं इक्वल आहे। उन जी इम्प्लीमेंटेशन ऐं उन जी ऑब्ज़र्वेंस जेको आहे सो बिल्कुलु 25 असांजो जेको कॉन्स्टिट्यूशन जो आहे, मां सम्झां थो असां वटि एलीट क्लास जे लाइ अलहदा कानून आहे ऐं आम आवाम जे लाइ अलहदा कानून आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल ॿारनि जे हवाले सां आहे उहा इंतिहाई ख़राब सूरत हाल आहे। ॿारनि जो यकीनन असांजे सोसाइटी में हर हवाले सां चाइल्ड लेबर हुजे, सेक्सुअल एब्यूज़ हुजे या इन जा ॿिया फॉर्म्स वठो तव्हां वायलेंस जा, त ॿार असांजो महफ़ूज़ न आहे। तव्हां मार्केट्स जे अंदरि वञी ॾिसंदव त हर दुकान ते, हर गैरेज जे अंदरि को न को नंढो ॿारु तव्हांखे लेबर कंदो मिलंदो। पोइ उनजो एक्सप्लॉयटेशन थींदो आहे उते, पोइ उनजो सेक्सुअल एक्सप्लॉयटेशन बि थिए थो, ॿिए क़िस्म जो बि उन्हनि ते टॉर्चर बि थियनि था। हालांकि कानून बि मौजूदु आहे चाइल्ड लेबर जे हवाले सां, लेकिन पॉलिटिकल विल मौजूदु न आहे त उन कानून खे इम्प्लीमेंट कराए सघे। सो हिकु त पॉलिटिकल विल जो फुक़दान आहे ऐं ॿियो जेको आहे सो असांजो जेको निज़ाम आहे उहो इंतिहाई, मां ओपनली चवंदुमि त करप्ट थी चुको आहे। याने करप्शन जेका आहे असांजे हर डिपार्टमेंट में, सिंध जे अंदरि तक़रीबन असांजा एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट 50 जे लॻभॻि असांजा एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट आहिनि। को बि हिकिड़ो अहिड़ो डिपार्टमेंट न आहे जंहिंजे अंदरि बदउनवानी याने करप्शन न हुजे, को बि कमु जिते मेरिट ते थींदो हुजे। सो इहा सूरत हाल आहे। इन हवाले सां मुंहिंजो जेको नंढिड़ो तजुर्बो आहे उहो इहो आहे त जेसीं ताईं आवाम न उथंदो ऐं पब्लिक जेको आहे सो पंहिंजी प्रेज़ेंस शो न कंदी, मां सम्झां थो असीं पंहिंजा मसाइल हल न करे सघंदासीं। हिकिड़ी असां वटि पंहिंजो अजीब क़िस्म जी हिकिड़ी थ्योरी आवाम खे ॿुधाई वेंदी आहे त तव्हां अगरि पंहिंजे हुकूक जे लाइ उथंदव, रोडनि ते ईंदव, रस्तनि ते ईंदव, त उन सां सोसाइटी कमज़ोर थींदी, मुल्क कमज़ोर थींदो। इहो बिल्कुलु ईअं न आहे। हुकूक जे लाइ तहरीक हलाइणु, आवाम जो ॿाहिरि अचणु, वॉइस रेस करणु, इन सां मुआशिरो ऐं मुल्क मज़बूत थींदो। ऐं उनजे उलट साइलेंट रहण सां, दॿियल रहण सां सोसाइटी ऐं मुल्क जेको आहे सो उहो वीक ऐं कमज़ोर थींदो वेंदो। ऐं हिन वक़्तु जेका ॿारनि जी सूरत हाल आहे त ही 24 ॾींहं थिया आहिनि, 24 ॾींहंनि खां जे दौरान जॾहिं हिननि रोड मेन क़ौमी शाहराह जेका असीं 2025 में कैनालनि जे लाइ असीं ब्लॉक कईसीं, उनखे जॾहिं हिननि ब्लॉक कयो 2-3 कलाकनि जे लाइ, त उनखां बाद में असांजी इंतिज़ामिया तहरुक में आई, असांजी हुकूमत तहरुक में आई, हिननि सां डायलॉग अची कयूं। यानी हिकिड़ो मैसेज ॾिनऊं पंहिंजी सोसाइटी खे त तव्हां जेसीं ताईं रोड रस्ता ब्लॉक न कंदव, असां तव्हां वटि न ईंदासीं, तव्हांजे मसाइल खे असीं अची न ॿुधंदासीं। हीउ हिकिड़ो कल्चर डेवलप पियो थिए असां वटि। यानी इहो असां वटि जेका असांजी हुकूमत आहे, असांजी इंतिज़ामिया आहे, इहा पाण इन कल्चर खे हथी पई वधाए त तव्हां आवाम रस्ता बंदि करे, रोड बंदि करे, माण्हू पीसफुल वेठो आहे कैंप हणी करे रोड जे कॉर्नर ते 22 ॾींहं, उते उन्हनि खां कोई पुछणु नथो अचे। जॾहिं रोड बंदि कयो थो वञे, ब्लॉक कयो थो वञे, त पोइ इंतिज़ामिया यानी एक्टिव थिए थी। सो मां सम्झां थो हीउ जेको ॿारनि जो इशू आहे, इहा तहरीक हिन वक़्तु 24 ॾींहंनि जे फेज़ में दाख़िल थी चुकी आहे ऐं मुंहिंजे यादाश्त जे मुताबिक़ मां सम्झां थो त सिंध जी हिन वक़्तु इहा वॾी तहरीक बणिजी चुकी आहे ॿारनि जी। ऐं इन हवाले सां जेके सिविल सोसाइटी जा तमामु तबक़ात आहिनि, उन्हनि खे एक्टिवेट थियणो पवंदो। त इनखे असीं कंहिं लॉजिकल एंड ते वठी वञूं। को ही असांजा सियासतदान, असांजी इंतिज़ामिया इहा ईअं निंड मां न उथंदी जेसीं ताईं इन्हनि खे झंझोड़ियो न पवंदो। ऐं अदलिया तव्हां ॾिसो, अदलिया जे अंदरि अॻु में ई 7 जी तादाद में मिसिंग माण्हुनि जा केसिस पेंडिंग पिया आहिनि। उन्हनि जे अंदरि सवाइ शुनवाइनि जे ऐं सवाइ तारीख़ुनि जे जेको आहे सो कोई बि रिज़ल्ट उते याने नथो पियो निकिरे। 26-27 तारीख़ में
टाइम खां पोइ त असांजी अदलिया वधीक कंप्रोमाइज़ थी चुकी आहे ऐं उन में जेको आहे सो असांजो इंटरनेशनल फेडरेशन फॉर ह्यूमन राइट्स जूं रिपोर्ट्स बि आहिनि त असांजी अदलिया जे अंदरि बि बज़ाते ख़ुदि हिकिड़ी सिस्टमेटिक करप्शन जेको आहे सो उहा अची वई आहे। सो मां सम्झां थो असांजी पब्लिक खे उथिणो पवंदो ऐं असांखे एक्टिव थियणो पवंदो सभिनी खे। ऐं अदरवाइज़ जेको आहे सो असीं अगरि मसलन जेको पुराणो तरीक़ो आहे दरख़्वास्तूं खणी ऑफिसुनि में घुमंदा हुआ या पिटीशन खणी कंहिं अदालत में दाख़िल कंदासीं त हिननि ॿारनि खे इंसाफ़ न मिली सघंदो। हीअ स्ट्रगल जारी रहणु घुरिजे। असीं हिन जे हक़ में आहियूं। असीं लायर्स कम्यूनिटी हिन खे फुली सपोर्ट कयूं पिया ऐं एक्शन कमेटी खे असीं इहो अश्योर करायो आहे त तव्हां जेको बि डिसीशन वठंदव अगरि कंहिं क़िस्म जो सख़्तु एहतिजाज कयो था उन सूरत में बि लायर्स कम्यूनिटी इनशाला तव्हां सां गॾु हूंदी ऐं जॾहिं असीं को सख़्तु स्टेप खणंदासीं तॾहिं मां सम्झां थो असीं कंहिं लॉजिकल एंड ताईं पहुचंदासीं। अदरवाइज़ हीअ जेको ज़बरदस्त। ॿारनि जो अलमियो आहे इहो तमामु गंभीर थी थो पए। क़ौम परस्त तहरीकूं ऐं इन सॼे इशू खे कीअं खणी हलनि ऐं पर उन सां उहो हिकिड़ो तमामु इम्पोर्टेंट क्वेश्चन आहे। अलाए डॉक्टर नवाज़ इनखे एड्रेस करे त ॾाढो ज़बरदस्त। पर मुंहिंजो मेन सवाल साईं खां आहे डॉक्टर नवाज़ खां त हिन सॼे जेको मिसिंग चिल्ड्रन जी जेको ट्रेंड वधी रहियो आहे सिंध में कुझु एलिजिडली न्यूज़ अची रहियूं आहिनि त ही हिकिड़ी वॾी ऑर्गेनाइज़ ट्रैफिकिंग जी ट्रेंड हले थो ऐं इहो जेको आहे नॉट ओनली द ट्रेंड फॉर ट्रैफिकिंग पर ऑल्सो द बॉडी ऑर्गन्स जो जेको सैल आहे इहे सभु शयूं न्यूज़ अचनि थियूं। वुड इन जे बारे में आऊं रिक्वेस्ट कंदमि प्रोफेसर नवाज़ चंद खे त पहिरियां त हिकिड़ो ओवरऑल सोसाइटल पर्सपेक्टिव बि ॾियनि हिन स्टेज ते ऐं बि ॾिसनि त छा इहे एलिजिडली इश्यूज़ जेका मां चवां थी ट्रैफिक जा ऐं ऑर्गन्स जा इहे रिलेटेड आहिनि हिन सॼे मिसिंग चिल्ड्रन जे सॼे ट्रेंड खे। अदा नवाज़। सिंध ऐं सब कॉन्टिनेंट में धाड़ा फुरियूं ऐं अमीर माण्हू खे लुटण जो रवाजु शुरूआति खां वठी करे असां ॾिठो आहे। पर पोइ उन खां पोइ ज़िया जे पीरियड में ख़ासि तौर ते 1980 खां वठी करे 1990 ताईं मुंहिंजो तालुक जीअं त डिस्ट्रिक्ट दादू सां आहे त इन विच में धाड़ियल फैक्टर जेको माण्हू किडनैप कंदो ख़ासि तौर ते उन्हनि माण्हुनि खे उन में 2 आस्पेक्ट हुआ। किडनैपिंग करण जा हिकिड़ो सियासी मक़सदनि वास्ते माण्हू खे अगवा कयो वेंदो जेको वोट न ॾींदो, जेको वॾेरनि जी खे मुआलू अटकाईंदो हो, ॿियो वरी जेके सणबा ख़ुशि माण्हू हूंदा या टियों वरी दुश्मनी जो फैक्टर बि हो। हाणे मां पंहिंजे ज़ाती मुशाहिदे मुताबिक़ थो ॻाल्हायां। मुंहिंजे ॻोठ मां 3-4 माण्हू बुनियाद इन ते खयां विया। हिकु त पैसे जे बुनियाद ते, ॿियो सियासी जेका आहे दुश्मनी उन जे बुनियाद उनजो कार्य बणिजा, टियों ज़ाती जेके घरू दुश्मनियूं आहिनि उन जे सबब जे करे माण्हुनि खे खणायो वियो। हाणे मीर थेबो मुंहिंजे ॻोठ जो आहे, उनखे बि इन करे खणायो वियो त हू सियासी तरह एक्टिव हो। उहो किन धुरियुनि उनजो नालो छो ॾिनो धाड़ियलनि खे, उनखे उहे खणी विया राति जो पंहिंजे हिकिड़े फंक्शन में ऐं पोइ उनखे तमामु वॾी मुसीबतुनि खां पोइ छॾायो। हाणे इहो त मूंखे बि खणण जी कोशिशि कई आहिनि। हालांकि मां हिकिड़ो प्रोफेसर हुउसि, मूं वटि छा हो, पर उन में के दुश्मनी हुई, लिकल दुश्मनी। मुंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो ॿियो बैंकर हो, उन खयो। हाणे इहो त थियो उन वक़्त जी ॻाल्हि। हाणे उन वक़्त में माण्हुनि खे ॿारनि खे कोन खणंदा हुआ, पर इहे अहिड़ियूं सियासी शख़्सियतूं या अमीर माण्हू या जिन से दुश्मनी हूंदी उन खयां। हाणे वरी हीउ जेको ट्रेंड शुरू थियो आहे ख़ासि तौर ते पिरिया कुमारी खां पोइ हाईलाइट थियो आहे त छोकिरियुनि खे खयो थो वञे। ऐं उन खां पोइ पहिरियों केस अञा बि इन खां अॻ में फज़ीला सरकीअ जो मां ज़िक्र कंदुसि त ॾिसो उनखे बि ईअं गुम कयो वियो हो। पोइ उहा तेसि ताईं न ज़ाहिर थी जेसि ताईं उहा उनखे माना वॾी कोशिशुनि जे बावजूदि हुनजो को ॾस पतो न मिलियो। उनखे उन वक़्तु ज़ाहिर कयो जॾहिं हू 2 ॿार वारी थी वई। पोइ उन लाइ उहो ॾाढो मुश्किल थियो। पोइ उनजी फैमिली सरेंडर कयो। त हाणे बि ही जेके इशारा मिलनि था त के सगारियूं धुरियूं आहिनि जिन जा के हवाला ॾिना था वञनि, जंहिं ते मूंखे यकीन त न आहे, पर ईअं चयो थो वञे त इन छोकिरी खे तेसि ताईं ज़ाहिर न कंदा प्रिया कुमारी खे जेसि ताईं इहा बालिग थिए। पोइ इनखे पोइ उनजी मज़हब मटाईंदा, पोइ उनजी सां शादी कराईंदा।
वरी उनजी DNA टेस्ट थींदी। हाणे इन में इल्ज़ाम या के काफ़ी जेके आहिनि इशारा कंहिं तरफ़ दृढ़ सियासी ॾे वञनि था, जंहिंजी मूंखे को पक न आहे त मां इन ते वधीक नथो ॻाल्हाए सघां, पर ईअं ॿुधो वियो आहे। छाकाणि त हीउ जेको प्रिया कुमारी वारो केस हींअर आइडेंटिकल थी वियो आहे, ऐं उन में लास्ट ईयर जेको धरणो लॻो हो, उन धरणे में सभु धुरियूं शामिल हुयूं, सियासी धुरियूं बि शामिल हुयूं, ऐं उन में मज़हबी धुरियूं, हाणे बि मज़हबी धुरियूं आहिनि, सियासी धुरियूं आहिनि। पर मूंखे हाणे ॻाल्हि सम्झ में रुबीना इहा नथी अचे त इहो जेको ट्रेंड छोकिरियुनि जो खणण जो आहे, इहो जेको हाणे कंहिं अदी ॿुधायो, फहमीदा बि ॿुधायो, शायदि फहमीदा जो ख़्यालु हो त मेजॉरिटी जेके आहिनि से छोकिरियूं खणी, ऐं उन्हनि खे कहिड़े सबब सां गॾु छोकिरियूं नंढियूं आहिनि, उमिरि जूं बि नंढियूं आहिनि, एतिरो त मूंखे सम्झ में नथो अचे त इन जो सबबु कारण कहिड़ो आहे, छोकिरियुनि खे टारगेट छो थो कयो वञे। छोकिरा बि टारगेट थियनि था, जीअं बसि बशीर नवीद ॿुधायो कराची जो, या ॿियो टियों, हिते हिकिड़ो माहौल अहिड़ो जुड़ियो आहे। हाणे इन में इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी। हाणे प्रिया कुमारी जो हाणे जेको हीउ जेको धरणो हलियो, कामयाबु धरणो हो, पर पोइ ॾिसो ईश्वर लाल जेको मुखी हो, ऐं ख़ासि तौर ते मूंखे अॻ में बि ख़बर आहे, छाकाणि हिननि जे कमेटी जा मेंबर सां मुंहिंजो घणनि सां त महेश कुमार जेको सिंध अख़बार जो आहे, रिपोर्टर बि आहे, ऐं सिंध अख़बार हलाईंदो आहे, तव्हां बि सुञाणोसि, उहो बि हिन जो मेंबर आहे। उन खां पोइ डॉक्टर भागोमल बि आहे, ॿिया बि काफ़ी मान्य उहे बाणी आहे हिते, सोनी पारस आहे। असां उन्हनि सां गॾु मुख़्तलिफ़ मौक़नि ते माना उन धरणे में शामिल बि थिया आहियूं, धरणे में या इहे जेके मुज़ाहिरा थींदा हुआ। पोइ अलाए कहिड़ियूं धुरियूं आहिनि, कहिड़ियूं ताक़तूं आहिनि, उन्हनि कीअं थियूं ख़ामोश कराइनि। मूंखे हाणे ख़ौफ़ इहो आहे त जंहिं नमूने सां हीउ केस वधे पियो, ऐं हुन ते माना प्रेशर माउंट थियो आहे, त हाणे बि हीउ जेको इनखे सुञाण धुरियूं कनि, जीअं शाहीन जाफ़र शाह आहे, उहो काफ़ी इन जी मदद करे थो, उन्हनि खे होशियारु थियणो पवंदो त ईअं न थिए त हीअ अटेम्प्ट जेका आहे सा असांजी नाकामयाब वञे। ऐं अफ़सोस सां चवणो थो पए त हीउ हिन जो जेको पीउ आहे, मौक़ो बदिलाईंदो थो रहे। सबबु कहिड़ो आहे? हाणे उन तरफ़ हिकु तरफ़ मूंखे ज़ाती तरफ़ मुंहिंजी उन सां मुलाक़ात बि आहे, असां उनखे ॿई गॾु चांहि बि पीती आहे, ऐं उन जो हाणे इहा वेवरिंग क़िस्म जी सिचुएशन छो डेवलप थी थिए, उन जे कारण छा आहिनि, पस मंज़र में छा आहे। मां सम्झां थो त हिकु दीवान जेको आहे, हिकिड़ो त थर्ड रेट सिटीज़न आहे, असां सेकेंड रेट सिटीज़न आहियूं सिंध में, पाकिस्तान में सिंध में त न चइजे, त हीअ त वीचारा वरी दीवान बि आहिनि, मजबूर बि आहिनि, पर पंहिंजी न्याणीअ जे मसइले ते हिनखे कहिड़ी अहिड़ी मजबूरी आहे जो ही सेकेंड अटेम्प्ट आहे, ही जेको आहे बेक ऑफ थो करे। त इहा ॻाल्हि तमामु ॾुखाइती ऐं सम्झ में नथी अचे, सम्झ में अचण जी कोशिशि कयूं था त नथी सम्झ में अचे के छा मसइलो आहे, हुनखे छा कहिड़ो लॉलीपॉप ॾिनो थो वञे, ऐं हुनखे कीअं जेको आहे सो मुझाए विधो अथनि सफ़ा। इन्हनि जा पंहिंजा जेके मुखी आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते हाणे नालो ईश्वर लाल जो खयो थो वञे, इन जो वॾो किरदारु आहे। थैंक यू प्रोफेसर चंद साहब। मूंखे इलाही ॿ टे रिक्वेस्ट आयूं आहिनि त माण्हुनि खे कुझु सवाल आहिनि, ऐं पोइ असां वरी तव्हां वटि वापसि ईंदासीं, छो जो मूंखे बि स्पेसिफिक क्वेश्चन्स आहिनि। इज़ फ्रॉम ऑडियंस, इज़ एनीबडी वांट्स टू आस्क द क्वेश्चन? Yes, miss, I have a question. Yes. मिस ते साईं जाफ़र शाह साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त जेकॾहिं चीफ जस्टिस साहब जो फर्ज़ंद रिकवर करायोसीं असां केरल सां, त छा प्रिया कुमारी लाइ उहो पावर इस्तेमालु नथा करे सघूं, जीअं हू माना जीअं चीफ जस्टिस साहब जो फर्ज़ंद आज़ाद रिकवर थियो त ईअं साॻे तरीक़े सां प्रिया कुमारी बि आज़ाद थी वञे? सुठो सवाल आहे। असां मूं जेको अर्ज़ु कयो त उहो इहो त चीफ जस्टिस सजाद अली शाह जो पुटु जॾहिं मिसिंग थियो त मुल्क जा सभु इदारा एक्टिवेट थिया ऐं उनखे फौरन रिकवर करायूं। यूसुफ रज़ा गीलानी साहब जो पुटु जॾहिं मिसिंग थियो त मुल्क जा सभु इदारा एक्टिवेट थिया ऐं उनखे रिकवर करायूं। यानी मूं इहो चवणु चाहियो त यानी इलीट तबिको जेको असांजो आहे, उन जे लाइ अलहदा कानून आहे, ऐं ग़रीब अवाम जेको आहे उन्हनि जे लाइ अलहदा कानून आहे। यानी असां वटि हुकूमत पुलिस तॾहिं जागे थी जॾहिं अवाम रोडनि ते अचे थो। बाक़ी जेकॾहिं कंहिं वॾे माण्हू जो ॿार मिसिंग थिए थो त सभु ऑटोमेटिकली एक्टिवेट थियनि था ऐं उन में रिज़ल्ट ॾियनि था।
इहो मुंहिंजो चवण जो मक़सदु हो। सो हिन वक़्तु असां सभिनी खे एक्टिवेट थियणो पवंदो, सॼी क़ौम खे हम आवाज़ थियणो पवंदो। हाणे इन में जीअं पंहिंजो प्रिया कुमारी जो वालिद साहबु Day 1 ते जॾहिं असांखे ख़दशो हुयो हुनजी बॉडी लैंग्वेज मां, असीं हुन सां डायलॉग कयासीं त असीं कंहिं बि याने सख़्तु स्टेप खणण जे लाइ मजबूर थी सघूं था। तव्हां असां सां गॾु हूंदव। ऐं हुनजा असीं वीडियो बयान रिकॉर्ड करायासीं। हुन चयो त बिल्कुलु मां तव्हां सां गॾु हूंदुमि। तव्हां अगरि नेशनल हाईवे बंदि कयो तॾहिं बि मां तव्हां सां गॾु हूंदुमि। उन खां पोइ फौरन जेको आहे सो उन हिकिड़ो यू टर्न हयो पंहिंजे मुखी जे चवण ते। ऐं उन खां अलावा असांखे हैरत जेको माइनॉरिटीज़ जा जेके MNAs ऐं MPAs आहिनि, उन्हनि जो रोल बिल्कुलु जेको आहे सो हिन में ज़ीरो नज़र अचे पियो। रमेश कुमार साहब हिकिड़ो MNA आहे पीपल्स पार्टी जो, उन त मीडिया ते अची करे चयो त प्रिया कुमारी जे बारे में मूंखे ख़बर आहे। हाणे एॾो वॾो ज़िम्मेदार माण्हू MNA लेवल जो, उहो चए थो मूंखे ख़बर आहे, लेकिन उन्हनि माण्हुनि जा न नाला खणे थो, न ई उन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन जो को मुतालबो करे थो। त हाणे माइनॉरिटीज़ खे असीं बार बार अपील कई आहे त तव्हां पंहिंजे MNAs ऐं MPAs जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो। त तव्हांखे असीं उते छो मोकिलियो आहे असेंबलीज़ जे अंदरि? तव्हां असेंबलीज़ में वेठा आहियो ऐं चओ बि था त असांखे ख़बर बि आहे, उन जे बावजूदि तव्हां जेको हुकूमत ते कंहिं क़िस्म जो को प्रेशर नथा विझो त असांजी ॿारड़ी रिकवर करायो। तव्हां अगरि ही नथा कनि त पोइ तव्हां इन्हनि खां रिज़ाइन जो मुतालबो कयो। तव्हांखे हिते असां पंहिंजनि ज़ाती कमनि जे लाइ न मोकिलियो आहे, तव्हांखे माइनॉरिटीज़ जे राइट्स जे प्रोटेक्शन जे लाइ मोकिलियो आहे। Only say Galang. So I'm not sure who's the right person to ask, but this is my question. The Basir might be able to give us. And Shariar jo bhi hath mate aaye. Shariar taan jo sawal ate achunda. Sorry, I didn't see it, but maybe the Basir can respond to that. कौम परस्तों से मुतालिक सवाल है कि बिल्कुल सही है, और कौम परस्तों को जगाने की भी बात है कि भाई ये बहुत बेसिक क्वेश्चंस हैं कि हमारी बच्चियां भी और बच्चे भी उठाए जाते हैं, ट्रैफिकिंग के लिए इस्तेमाल होते हैं, फिर सेक्सुअल पर्पसेस के लिए भी। तो इस पे गौर करें। और दूसरी बात ये कि हमारे पास नेशनलिस्ट लोगों में ज़्यादातर जो हैं वो लॉयर्स हैं, यानी नेशनलिस्ट लीडरशिप में ज़्यादातर या अक्सरियत मेजॉरिटी ऑफ देम आर लॉयर्स। तो वो जो लॉयर्स हैं वो ज़्यादा कोशिश करें कि क्रिमिनल जस्टिस सिस्टम में रिफॉर्म्स आएँ, वो प्रोसिक्यूशन को और इन्वेस्टिगेशन को लेटेस्ट तरीक़ों से करें, और ख़ास तौर से प्रोसिक्यूशन पे जिम्मेदारी हो कि वो दुरुस्त केस बनाएं। वो तो वही बनाते हैं जो पुलिस उनको दे देती है केस, और वही जो चालान भी इतनी देर से देते हैं कि घर वाले जब आते हैं, अगर किसी बच्चे की बाजियाबी हो गई या नहीं हुई और केस चल रहा है, तो थक जाते हैं अदालतों में आके, डेट पे डेट पड़ती रहती है और उनको कोई सुनवाई नहीं, क्योंकि हमारा सिस्टम ही ऐसा है। तो इसके ऊपर ज़रा लोग तवज्जो दें तो ये बात हो सकती है कि इसमें काम करें। और एक और सवाल उठाया गया कि बच्चियाँ ही क्यों उठाई जाती हैं कम उम्र। तो भाई अब तो हम मुसलमान हैं, हम सुन्नत पे अमल करते हैं, ये तो है। इसमें तो बिल्कुल कि अगर किसी ने 9 साल से शादी की तो अब हम 8 साल से भी ये कर सकते हैं। तो ये तो मामला है हमारे इसका कि मौलवियों में ये दौड़ बहुत लगी हुई है, तो ये सब उठा दें। थैंक यू सर। Yeah. Thank you. The Basir, actually, you alluded another angle as well, that the sexual, not only kidnapping or missing children of children, but actually sexual violence for children in religious institution, which is also being reported very highly in this, and which I'm actually in a way is a positive that is being reported. Before it was never even reported, used to do it. But I think there is an element of it that we need to take charge of this issue of child missing. This can't go on anymore, and we cannot rely on authorities, or when the authorities are not helping out. I think we activists and civil society has got a really responsibility to raise this question. I've got a hand from Shariar. Do you want to ask the question? Thank you. Broadly, both of you, Basir Saab and yourself, Rubina, you've covered what I wanted to say. But I want to reiterate some of the things that
we've raised so far is one of those things is that this is not being reported and this is not being actively pursued by the administration. I think what we need to understand is, I mean, let's dig into the details. Right. One, all of our, I mean, the entire society has lost hope in the system. So we don't look up to the system to get myself, my son or my daughter back because we don't trust them. So there is this lack of trust as well, augmenting this lack of reporting. And Right. the other thing is, hame as a society. We lost you, Ada Shahryar. I'm sorry, someone sort of muted me. Apologies. Okay. तो एक तो ये lack of trust है system की capabilities capacity में, ठीक है? यही वजह है कि हम ये देख रहे हैं कि जो main characters हैं, जो parent, जो Ada Shahryar के गाला please mute कयो विया माण्हू. जो पेरेंट्स हैं वो सामने नहीं आते, वो बार बार यू टर्न ले लेते हैं, ठीक है? This points to one fundamental issue, and that is we have lost hope in the system itself. अच्छा, ना सिर्फ हमने होप लूज किया है सिस्टम में, बट हमारे पास कोई ऑल्टरनेटिव बॉडीज भी नहीं है जो इस तरह की इवेंट्स लॉग करें, परसू ना करें, ठीक है? परसू ना करें, लॉग करें कि ये जी इतने हमारे पास इवेंट्स हो चुके हैं, इतने इंसिडेंट्स हो चुके हैं, वो भी नहीं है. रिगार्डलेस ऑफ दीन, मजहब, ईमान, वो भी नहीं है. अच्छा, दूसरी बात, as a society, as an organization, and I wouldn't like to label ourselves as nationalists or anybody. We are talking about human rights here. हाँ, बिल्कुल, बिल्कुल. We're talking about fundamental rights here. So I would probably say, I would like to think that as a society, as a community, we should also be collaborating with other communities suffering the same fate at the hands of the state and those patronized by the state. The moment we do that, I believe, in my humble opinion, ये हो सकता है कि हमारी आवाज एम्पलीफाई हो जाए. बिल्कुल. ये हो सकता है कि हमारी आवाज जो ऐवान इक़्तिदार हैं, जो ऐवानात हैं जहाँ पे इस तरह की सिचुएशंस को देखा जाता है, सुना जाता है, तो शायद हमारी आवाज ज्यादा बुलंद हो. बिल्कुल. No, तो that's a very important point. जी, तो एक कोऑपरेशन का है पॉइंट, और दूसरा ये है कि हमें कोई ऐसी ऑल्टरनेटिव बॉडी शायद तश्कील देनी पड़े या उसकी कोशिशें उठानी चाहिए हमें कि वो सिर्फ इस तरह के इवेंट्स लॉग करे, हमारे पास डेटा हो, लोग हमारे पास आए विदाउट फियर कि जी हमारे साथ ये हो चुका है. तो दैट विल गिव अस अ प्लेटफॉर्म फॉर voicing our grievances. Thank you. Thank you, Shahryar. Very important suggestions, and we will look into that. We have also Dr. Veerland also on the line. And Ada Veer, would you like to express a few words? I would like to raise 2-3 issues. पहिरियों त हिकिड़ो इशू हुयो त हिंदू जेके MNAs and MPs आहिनि, they are not elected by Hindus or Muslims voters. They are appointed by their parties. Correct. So they always follow the party line. ठीक है ना? जेकॾहिं मां हिंदू MNA हुजां या MP हुजां People's Party जो, उन्हनि जी line follow, if I don't follow their line, they will throw me out. ठीक है ना? Because I have to follow their line. So it's not the fault of Rajkumar or Rajkumar's mom, what's her name, Ravina. They are crushed from both sides. Because when they raised the issue of their daughter, last time, 2 years back, I think, हिकिड़ो 3 तलवार ते हिकिड़ो हुजूम कठो थियो, उन्हीं में मुंहिंजूं भाइटियूं बि वयूं, भणेजियूं बि वयूं,
सभिनी मुस्लिम बि हुयूं, छोकिरियूं, मुस्लिम छोकिरा बि हुआ, सभु हुआ। उते रवीना जी माउ चयो, रवीना चयो, प्रिया जी माउ, त जेसि ताईं मूंखे मुंहिंजी धीउ न मिलंदी मां हितां न उथंदसि, मां हिते वेठी आहियां। पोइ कनि माण्हुनि न तीन तलवार जो रस्तो ब्लॉक करायो, पुलिस लाठी चार्ज कई। Whether it was pre-planned or it just happened, I don't know. त उन खां पोइ भगदड़ मची वई। मां पंहिंजे लेखे परेशान हुया, छो जो मूं लाइव पे ॾिठो इहो शो जेको बि हुयो ऑन द फेसबुक एंड यूट्यूब। त पुछो यार, ही जेकॾहिं मुंहिंजे घर वारनि खे ख़बर पई त मूं पंहिंजी भेणजुनि ऐं भाइटनि खे इन जलसे में इनकरेज करे मोकिलियो आहे, त हिननि खे कुझु थियो त मुंहिंजो भेणियो त मूंखे ॾींहुं राति गारियूं ॾींदो। एनीवे, सुभाणे खे ज़िया लिंजार जी ओताक में मीटिंग थी। उन में असांजो हिकिड़ो खीलदास कोहिस्तानी MNA आहे, माइनॉरिटी जो वज़ीर बि आहे सेंट्रल गवर्नमेंट में, उहो बि हुयो, मुखी सुरेश हुयो, ऐं असांजो हीरो ईश्वरलाल बि हुयो, ऐं ॿियो मुकेश कुमार जेको सज़ा याफ़्ता आहे या एनीवे बेल ते आहे, उहो बि हुयो। त जॾहिं शीना किरमानी चयो त भई असांखे तारीख़ ॿुधायो त तव्हां कॾहिं आज़ादु कंदा प्रिया खे, न वठी ॾींदा। त ज़िया लंजार चयो त प्रिया जीअरी आहे, असांखे ख़बर आहे प्रिया किथे आहे, असां तव्हांखे 2-3 हफ़्तनि में ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं। अहिड़े ई नमूने हुई ॻाल्हि। त उते उन्हनि हिकिड़ो हुयो केरु हुयो जेको जर्नलिस्ट हुयो, महेश मुंहिंजे ख़्याल में, उन्ही साॻी ॻाल्हि कई त असांखे डेट ॿुधायो। त उन्ही ते ज़िया लंजार जो चमचो चओ, पीपुल्स पार्टी जो चमचो चओ, उहो चए थो तव्हांखे प्रिया ज़िंदा खपे या प्रिया जी लाश। ऑब्वियसली उन ॾींहं खां पोइ न प्रिया जी माउ जो को वीडियो आयो, न प्रिया जे पीउ जो को वीडियो आयो, सभु ख़ामोश। ऐं मां सोचींदो रहियुसि त इन्हनि इहो समझोतो कयो आहे, पर दरअसल इहो समझोतो न हुयो। इन्हनि खे ढिॼारियो वियो, जेकॾहिं तव्हां वात खोलींदा त तव्हांजी धीउ जी लाश मिलंदी। अहिड़ो कहिड़ो माउ, जेकॾहिं मुंहिंजी धीउ बि हुजे, मां चवंदुसि भाई भली तव्हां खणी वञोसि, जीरो धीअरी त हुजे भली मुस्लमान करियोसि, जंहिंसां परणायोसि, घटि में घटि जीअरी त हुजे, मूंखे लाश त न मिले। सो दिस इज़ द सिचुएशन ऑफ प्रिया कुमारी। अच्छा, ॿियो मुंहिंजे हिकिड़े भाउ इशू कयो साईं प्रेमचंद प्रोफेसर चांद, द DNA टेस्टिंग। मुंहिंजो हिकिड़ो, मां डॉक्टर आहियां, मुंहिंजो उसूल सिधो ई आहे, ॿारु अगवा थियो आहे सभिनी खे ख़बर, पुलिस जो कमु आहे ॿार खे रिकवर करे माउ पीउ जे हवाले करे। जेकॾहिं कंहिं माण्हू खे, सैयद खे, मिनिस्टर खे, या कंहिं बि वॾे माण्हू खे उन्ही ॿार ते हक़ आहे पंहिंजो, लीगल या इलीगल, he should go to the court कि मुंहिंजी धीउ आहे मूंखे ॾियो। बाक़ी हाणे ही जेको DNA जो जेको इशू आहे, मां सच थो चवां, मां ॾाढो ॾुखायल आहियां, छो जो असांजो हिंदू नियाणियूं हर साल 1000 खां मथे नियाणियुनि जो अगवा थिए थो, नंढियूं नंढियूं 10 सालनि जूं, 15 सालनि जूं, 12 सालनि जूं। ऐं मूंखे रोअण ईंदो आहे जॾहिं उन्हनि हिकिड़ी छोकिरी खे त नशो पीआरे उन जो मज़हब बदिलायो वियो, ऐं 12, 14, 15 सालनि जी हुई, कुझु बि न थियो। पर मां उन ॻाल्हि ते अचां ई नथो। मां सिर्फ़ु इहो थो चवां, जेकॾहिं DNA जो इशू असां उठाईंदासीं त उन में उहो थींदो, डिविजन थिए थी, हिकिड़ो हिंदू पॉइंट ऑफ व्यू जेको मुंहिंजो आहे, ऐं ॿियो मुस्लिम पॉइंट ऑफ व्यू। मुस्लिम पॉइंट ऑफ व्यू इहो आहे त इहा शाहनि जी धीउ आहे, ऐं सैयदाणी कीअं हिंदू सां शादी करे, ठीकु आहे। ऐं मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू इहो आहे त प्रिया जी माउ
सुहिणी आहे, सुठी शिकल वारी आहे, हाणे त ख़तम थी वई। जॾहिं 5 साल अॻु त मुंहिंजो पंहिंजो पर्सनल व्यू आहे त इन्हनि सैयदनि मां हिकिड़े उन सां दोस्ती करण जी कोशिश कई, मां रिफ्यूज़ कयो, चए त हिंदू। पोइ सैयदनि साहिब जे दिमाग़ में आयो त हिंदू औरत मूंखे न कंदी, मां तोखे सबक़ थो सेखारियां, मां तुंहिंजी धीउ थो अगवा करे आहियां, ऐं हुन कराई। अदावीरो तमामु sort of ॾुखाइती ॻाल्हियूं रखियूं था, पर माना हिन वक़्तु इशू न आहे न हिंदू न मुस्लमान जो, हिन वक़्तु इशू आहे न्याणीअ जो, मुंहिंजी धीअ जो। उहा पोइ राइट हिंदू हुजे या मुस्लमान हुजे, असांखे ॿारु खपे, उनखे 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 पंहिंजी जाइ ते आज़ादु कयो वञे, पंहिंजे लीगल पेरेंट्स खे ॾिनो वञे। वञे। इहो हक़ पोइ जी ॻाल्हि ऐं आहे। मां इहा ॻाल्हि बि चवां थो, बिल्कुलु। मां I'm not an extremist हिंदू या नो कुझु, नो पर नो मूंखे नो ॾुख थिए थो। बिल्कुलु। मां त मुंहिंजा त अलाए केतिरा ई दोस्त हुआ। मां सिर्फ़ु एतिरो थो चवणु चाहियां, असां DNA जो इशू न न ठाहे न करे असां पंहिंजे पाण में खे तकलीफ़ ॾेई रहिया आहियूं। बिल्कुलु छो बिल्कुलु। जो इहो त असां, अच्छा सपोज़ करियो हलो DNA सही बि आहे, तॾहिं बि त ही नाजाइज़ ॿार आहे। जेकॾहिं ही एग्ज़ैक्ट नाजाइज़ ॿार आहे त इस्लामी उसूलनि जे मुताबिक़ जंहिं माण्हू शादीशुदा हूंदे बि ज़ना कयो आहे त उनजी सज़ा मौत आहे। ॾींदा बि मौत, केरु बिल्कुलु। ॾींदो उन खे मौत? या। टिनि पर इहा ॻाल्हियुनि ॻाल्हि ई न ॿार जो त त ॾोह न भेण आहे न। पोइ हाणे हा तव्हां DNA जी ॻाल्हि छो था उथारियो? न न सियाणा मां माण्हू न थी करे, ऐं न मूंखे न ॾुख असां थियो, मूंखे न ॾुख न थियो, आई एम बिल्कुलु न न हर्ट। तव्हांखे पूरो हक़ आहे इन ॻाल्हि खे डिनाय करण जो, पूरो हक़ आहे तव्हांखे अदावीरो। ऐं मां सम्झां थी त प्रोफेसर शन जो बि एॾो पर्सपेक्टिव इन हिसाब सां न हूंदो, इहो जो मैटर ऑफ स्पीच, पर इहे बिल्कुलु न न अदा हिते मक़सदु आहे न्याणीअ जो, मां पंहिंजी माउ या भेण पंहिंजी ॿिनि भेण धीअण जे। मुंहिंजी ॻाल्हि हा ॿुधो, मुंहिंजी ॻाल्हि हा ॿुधो, मुंहिंजे लाइ तव्हांजी धीउ बि मुंहिंजी धीउ आहे, बिल्कुलु न न साईं जी धीउ, चांद साहिब जी धीउ या कंहिंजी बि धीउ मुंहिंजी न्याणी आहे। जेकॾहिं कंहिं न्याणी खे तकलीफ़ अचे थी त मुंहिंजी अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा आहिनि ऐं मां रोईंदो आहियां। तव्हांखे यादि हूंदो त हिकिड़ी छोकिरी डिवोर्स वठणु पिए चाहियो, उन जो पीउ उनजी ॿई टंगुनि खे आरे सां कटे छॾियो, ऐं मां रुनुसि, सारी राति रुनुसि उन न्याणी जे लाइ। आरे सां पंहिंजी धीअ जूं टंगूं कटे छॾियूं, उन कुझु बि न थियो उनखे, छड़ो पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि न ही, तलाक वठणु चाहींदी हुई। कंहिं इशू रेज़ कयो पाकिस्तान में? कंहिं बि सिंधी, कंहिं बि पॉलिटिकल पार्टी इशू रेज़ न कयो। ॾुख नथो थिए असांखे? मूंखे थिए थो। छा असां सिर्फ़ु I'm really sorry, I'm sorry, मां न न अदावीरो असां ॾोही बिल्कुलु न, इन ॻाल्हि ते बिल्कुलु मां एम्पैथेटिक आहियां। असां ॾोही आहियूं पंहिंजी धीअरुनि भेनरुनि जेको ज़ुल्म सिंध में थिए थो। मां तव्हांखे ॿुधायो त हीअ असांजो चोथों वेबिनार आहे, ऐं चोथों वेबिनार इन सॼी कंसिस्टेंसी ते आहे त औरतुनि ते, न्याणियुनि ते ओवरऑल ज़ुल्म, पोइ हिंदू हुजनि मुस्लमान हुजनि, सिंध बाहि ॿारी पई आहे। असां क़ौम परस्तनि खे, जॾहिं हुकूमत असांजी हेल्प नथी करे, असां क़ौम परस्तनि खे ज़िमेदारी खणी पवंदी। तव्हां म्यूट ते आहियो, हलो। त थेबो साहब जी वीडियो आहे असां वटि। ही इज़ डिफिकल्ट टू kind of speech, so I think I request Ada Gul to play the Thebo's statement. Thank you. Okay. Missing children of sin, a cry for justice. Respected organizers of the World Sindhi Congress, distinguished participants, ladies and gentlemen, thank you for inviting me to speak on an issue that is not just serious but deeply painful: the missing and abused children of sin. Let me begin not with law but with life. A mother is still at her doorstep, hoping her child will return. A sister holds on to the lost memory she has. A father
broken, restless, moving from one office to another, asking the same question again and again, where's my child? These are not stories, these are realities. And when a child disappears, it is not just a crime, it is a total failure of society. Yes, law exists across the world. In the United States, the United Kingdom, Canada, and Europe, there are strong systems to respond when child goes missing. The message there is clear: protecting children is the state's highest duty. But here in Sindh, families often face silence. Reports are delayed, investigations are weak, and too often there is no accountability. As someone who has worked in law, I say with responsibility, when institutions became unresponsible, people lose hope. International law is also clear. Under the UN Convention on the Rights of Child, every child has the right to protection and security. These are not favors, these are obligations. So what must be done? First, I appeal all those who believe in justice, raise your voice, write to the UN High Commissioner for Human Rights in Geneva, engage with the human rights organizations, let these children of Sindh not be forgotten. Second, I urge world powers, the United States, the United Kingdom, Germany, Italy, Switzerland, Sweden, to use their influence responsibly. Human rights must remain a priority in all diplomatic engagements. Third, within Pakistan, we need urgency and sincerity, proper investigations, accountable policing, and a justice system that people can trust. Let me end with this. A society is judged not by its strengths, but by how it protects its weakest. If our children are not safe, then none of us can truly feel secure. The voice of these families of Sindh are calling out. We must not let them fade into silence. Thank you. Please. Ada tapa janalo बतायो? मैं नाम वकास अली सुमरो। Yeah, please. मैम असांखे ॿुधायो वञे थो त पाकिस्तान जे आइन 1973 जा आर्टिकल 25 चवे थो त सभु शहरी कानून जे नज़र में बराबर आहिनि। पर मुंहिंजो सवाल इहो आहे, जेकॾहिं सभु बराबर आहिनि त पोइ हिन कानून ते अमल दरामद ते ध्यानु छो नथो ॾिनो वञे? ग़रीब जे ॿार ऐं अमीर जे ॿार जी FIR जांच ऐं वापसी में एतिरो फ़र्क़ु छो आहे? ॿियो सवाल इहो आहे, जे आइन जे आर्टिकल 19 असांखे राय ॾियण जी आज़ादी ॾिए थो, पर अॼु जंहिंखे सच जी ख़बर आहे उहो इन करे नथो ॻाल्हाए छो त असांखे ख़ौफ़ जो अहिड़ो निज़ाम ॾिनो वियो आहे हिते सच ॻाल्हाईंदड़ खे धमकियूं मिलनि थियूं। पोइ छा असां हुकूमत ऐं इदारनि खां ही मुतालबो करे सघूं था त इहा आइन जा आर्टिकल 25 19 ते अमल कराइण ऐं सच ॻाल्हाइण शहरनि खे कानून तहफ़ुज़ ॾियनि त जीअं हर माउ हर पीउ बग़ैर डप ढिॾे जे पंहिंजे गुम थियल ॿारनि लाइ आवाज़ उथारे सघे? आदाब बिल्कुल, पर मां त पुछां थी त को स्पीकर हिन में जवाबु ॾींदो हिनखे हिते? मां थो जवाब ॾियां। हा प्लीज़। थॉट प्रोवोकिंग आहे, पर कहिड़े मुल्क जे कानून जी ॻाल्हि थो करे अदा? पाकिस्तान जे कानून जी ॻाल्हि थो करे। पाकिस्तान जो कानून आहे ई कोन अदा। कहिड़ो कानून, कंहिंजे लाइ कानून? जिन लाइ कानून ठाहियो वियो आहे उहे इंजॉय कनि पिया, को कानून कोन्हे। अदी हिकिड़ी ॿी ॻाल्हि कंदुसि, साईं जाफ़र शाह आहे अलाए न आहे, बबरलो तारीख़ी तौर तमामु हिकिड़ो अहम मक़ाम रहियो आहे। 2 धरना नाकामयाब विया आहिनि।
हे टियों धरणियूं खे नाकामयाब महिरबानी करे न कनि, बिल्कुलु अहिड़ा एफर्ट्स वठनि, अहिड़ियूं कोशिशूं वठनि। ऐं पहिरियों जेको धरणो हो इहो प्रिया कुमारी जे हवाले सां नाकामयाब वियो। ॿियो धरणो पाणीअ जे जलालपुर कैनाल अॼु वहियो पियो, उहो धरणो वकीलनि साहिब हंयो हो, जाफ़र साहिब उन में शामिल हो, उनजो वॾो अहम रोल हो। अॼु 3-4 ॾींहं थिया आहिनि जलालपुर 27,000 क्यूसेक पाणी खणे थो पियो, ऐं हुनजो 3.3 मिलियन जेका डिस्चार्ज कैपेसिटी आहे उहा अॻिते हली वहंदी। त अहिड़े नमूने सां हाणे टियों धरणो आहे, इल्तिजा आहे त सोचे सम्झी ॻाल्हियुनि खे परूड़े ऐं पोइ को अॻिते फ़ैसिलो कनि। Good, thank you. ऐं ॿियो बि सवाल आहे वाहिद हथ मथे कंहिंजो। अस्सलाम वालेकुम मैम, मुंहिंजो इहो सुवाल आहे त असां वटि जेके मिसिंग केसिस नज़र अची रहियूं आहिनि, उन्हनि मिसिंग केसिस में बि हिंदूज़ जेकी मिनॉरिटी आहे उहा भला अक्सरियत में छो आहे, ऐं उन खां अलावा जेकॾहिं उहे मिसिंग केसिस असांखे कुझु माना उन्हनि जी एविडेंस मिले थी त पोइ उन्हनि जी एविडेंस हिकु सेक्शुअल अब्यूज़ ते मिले थी, छाजे करे, छा सबबु आहे जो माना हिंदूज़ खे टारगेट कयो थो वञे मिनॉरिटीज़ में, ऐं असांजा जेके मिसिंग्स आहिनि उन्हनि खे सेक्शुअल अब्यूज़ जे मामले में छो थो फसायो वञे, इहो मुंहिंजो हिकु सुवाल आहे। इनजो थोरो मुख़्तसिर जवाबु आउं ॾियां? हा बिल्कुलु बिल्कुलु। उनजो मुख़्तसिर जवाबु इहो आहे त हिकिड़ो सिस्टमेटिकली हिकिड़ो सिस्टम ठाहियो वियो आहे त जीअं सिंध में जेके बि हिंदू माण्हू आहिनि उन्हनि खे तंग कजे, उन्हनि खे कमज़ोर कजे, मोरली उन्हनि खे जेको आहे सो टार्चर कजे, कॾहिं उहे अगवा कया था वञनि, कॾहिं शहरनि में मारिया था वञनि, कॾहिं उन जो न्याणियुनि जा जेके कन्वर्जन रिलीजन कन्वर्जन कया था वञनि। अहिड़े क़िस्म जी ठाहे त सिंधी माण्हुनि खे मिनॉरिटी में कजे, सिंध जो जेको मिडिल क्लास आहे उनखे जेको आहे सो हितां लॾाइजे। सो सॼी हिकु सिस्टमेटिकली हिकिड़ी पॉलिसी आहे जंहिं ते उहो अमल दरामद थियनि था, ऐं इहे जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि इहे वॾा मसइला आहिनि, पोस्ट कन्वर्जन ऐं जेको आहे सो न्याणियुनि खे अगवा करणु, वरी जेको आहे सो शहरनि में नौजवान छोकिरनि खे मारणु, हिंदुअनि खे ॿाहिराड़ी में उन्हनि खे अगवा कराइणु, रेनसम ते किडनैप कराइणु, इहो सॼो हिकिड़ो स्ट्रेटजी आहे, उन स्ट्रेटजी ते कमु थिए पियो, ऐं इहो असां सभिनी खे ख़बर आहे त उहो केरु थो कराए, छो थो कराए, ऐं उन ते अमल दरामद कहिड़ा माण्हू था कनि। सो इहो ई आहे। ऐं ॿियो नंढे हूंदे खां ई एकेडमिकली ॿारनि जो ब्रेन वॉश थो कयो वञे त माइनॉरिटीज़ कमज़ोर आहिनि, उन्हनि खे मुस्लमान हुअणु खपे, प्यूरिटन स्टेट जो जेको कंसेप्ट आहे इहो सॼो असांजे ॿारनि जे मथे में विधो थो वञे। इहे सभु शयूं हिकिड़े पार्ट एंड पार्ट सोशल इंजीनियरिंग जो सिम्टम आहे त जंहिं सॼी सोसाइटी खे तव्हां सोशली चेंज कयो, कंज़र्वेटिव कयो त उहे महकूम रहनि ऐं ग़ुलाम रहनि ऐं स्मार्ट थी करे न सोचनि। इहो बि हिकिड़ो वॾो आहे त असां सॼी यंग जनरेशन खे इन तरफ़ां खयो थो वञे। ऐं गुज़ारिश कंदा बसीर खे इफ दे वांट टू कंट्रीब्यूट ऑन दिस इशू समथिंग। हमारे करिकुलम का है इफेक्ट कि करिकुलम में इस तरीके से बच्चों को बताया गया है कि कौन जो है वो नेक पाकबाज और बाकी कौन नहीं है, इसलिए वो मुसलसिल और जैसे अल्फाज इस्तेमाल करते हैं। फिर हमारे ड्रामों में हिंदुओं को बताया जाता है बहुत ही खुशामदी हैं और बहुत हाथ जोड़ जोड़ के बात कर रहे हैं, तो वो एक नफरत का सिलसिला है हमारे पास। हमारे पास कभी भी माइनॉरिटीज़ को तस्लीम नहीं किया गया है कि उनके क्या राइट्स हैं क्या नहीं है। स्टेट तो बोल देती है लेकिन स्टेट खुद इम्प्लीमेंट नहीं करती, और यही है कि करिकुलम या निसाब जिसे कहते हैं वो हमारा बहुत जहर आलूद है। तो कोई भी बच्चा, फिर ये कि हर जुमे को मौलवी वाज देते हैं तो उसके अंदर वो ज़रूर ये इनकी बात करते हैं माइनॉरिटीज़ के खिलाफ, तो या फिर वो मुकाबला करते रहते हैं। तो ये इनका सिलसिला, इससे बच्चों पे असर तो पड़ता है। बच्चे ऐसे क्वेश्चंस पे घर में करते हैं तो घर वाले उनको डांटते मारते हैं कि ऐसे क्यों क्वेश्चंस कर रहे हो, तो उनको सप्रेस कर दिया जाता है। उनकी फ्री थिंकिंग को हम बिल्कुल ही मार देते हैं, बजाय इसके कि हम कोई जवाब दें। हमने ये देखा है पूरे तमाम सर्वेज में कि बच्चों की फ्री थिंकिंग को जो है ना वो बिल्कुल ख़त्म कर दिया गया है।
कि वो वही करें जो माँ बाप कहते हैं। तो ये सिलसिला है। कोई सब Thank you. बीच में बोल रहे शायद। Yeah, thank you, Adabasi. Conclude. So, पहिरां सभ खां सभु speakers महिरबानी तमामु ही जेको इशू हुयो असां ॿारनि जी मिसिंग जो तमामु ॾुखायो थो एज़ अ माउ थी करे I just feel terrible to think that मुंहिंजा ॿार मिसिंग आहिनि हिन वक़्तु प्रिया कुमारी खां सवाइ 25 केस ऐं ॿिया इलाही केसिस जेका रिपोर्ट बि न थिया आहिनि साम्हूं बि न आया आहिनि ग़रीबनि जा ॿार जिन जो को वाही वपाली न आहे मां सम्झां थी जिते हुकूमत नाकाम रहे थी हुकूमत ऐं जेका लॉस एंड लीगल जेके बि इंफ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहिनि पर हिन वक़्तु उहे इफेक्टिव न आहिनि ग़रीबनि जे ॿारनि लाइ न ई मिडिल क्लास जे ॿारनि लाइ ऐं ऐं मां सम्झां थी त इलाही सोशल मसइला जो जेको गढ़ हूंदो आहे उहो रूट काज़ हूंदो आहे सियासी kind of आज़ादी सियासत जा हक़ सियासी अथॉरिटी एम्पावरमेंट ऐं सभ खां वॾो असांखे मसइलो इहो आहे त इन्हनि सभिनि सोशल मसइलनि जो हल आहे त सिंधियुनि खे राइट चङी तरह सिंधियुनि जो जेको प्रोग्रेसिव ग्रुप आहे उन्हनि खे चङी तरह हक़ न आहे ऐं इन्हनि सॼिनि मसइलनि जो खे जेको आहे सियासी तरीक़े सां बि निभाए सघिजे थो ऐं उन करे मां रिक्वेस्ट कंदमि पंहिंजी क़ौम परस्तनि जमायतुनि खे त इहे जेका हू सम्झनि था समाजी मसइला आहिनि पर इहे समाजी मसइला न आहिनि इहे ई सियासी मसइला आहिनि ऐं इन्हनि जी ओनरशिप खणनि इन्हनि खे कस्टडी में खणनि ऐं इन्हनि में अची करे लीडरशिप खणनि इन्हनि मसइलनि खे हलण जो छो जो हक़ क़ौम जी आज़ादी हर फ़र्द जी आज़ादी सां गॾियल आहे क़ौम ईअं आज़ादु न थींदी जॾहिं असांजा ॿार महफ़ूज़ न आहिनि असांजी धीअर भेनर महफ़ूज़ न आहिनि उन जे करे असां क़ौम परस्तनि जो बिल्कुलु तमामु अहम किरदारु हाणे आहे त हिननि शयुनि खे इन्हनि ऑनगोइंग ज़ुल्म खे ऐं ह्यूमन राइट्स वायलेंस खे पंहिंजो हिकिड़ो क़ौमी मक़सदु खणी फोर फ्रंट में अचनि ऐं इन्हनि कॉज़स खे एक्चुअली लीड कनि अॼु हिन इहा डिमॉन्स्ट्रेशन ते सुहिणी पारस ऐं जेके बि असांजूं मायूं अकेलियूं वेठियूं आहिनि उन्हनि सां वञी गॾु बीहनि उन्हनि सां वञी बीहनि ऐं हिन ॻाल्हि जी सॼी ज़िमेदारी खणनि ऐं हिन कम खे अॻिते हलाइनि ऐं हिन सॼी जेको हिकिड़ो नओं हिकिड़ो मोमेंटम क्रिएट थियो आहे धरतीअ ते उन मोमेंटम खे अॻिते वधाइनि सो उन सां अॼु मां कंक्लूड कंदमि अॼु जो सेशन थैंक यू सो मच फॉर एवरीबडी and we will continue. Thank you.